कदह फूलन में टिड़दासी, कदह फूलन में टिड़दासी, कदह त मिलंदासी, कदह त मिलंदासी, ओ कदह। जिकर गॾु थो थिए मां थी चवां झंझट मां जान छॾायूं, हमेशह लाइ हिकु थी वञूं। कीअं? कोरट हलूं। सोणी नाराज़ थी वएं, कावड़ भी नक ते थई। सोणी जान ॻाल्हि अहिड़ी थी करे न, कोरट में ड्रेजू ऐं बुज़दिल विधा आहिनि। को त तरीक़ो कढ न मेहार। तोखे खणी निकाह कंदुसि, मुंशी खे मोकल आ। मता अहिड़ी ग़लती करे मेहार मुंहिंजो लाश ओरांगे पोइ ईअं कजाए। तूं वञ सुणी घर। चवे छा थो, मुंहुं ॾिठो थी पंहिंजो। फतू खां बि वियुसि छा? फतूअ जे पेर जो मट नाही, फतूअ जहिड़ो तूं थींदे। तूं फतू खां वठी तलाक, पोइ पंहिंजो नओं कमु ठाहियूं। मठ कर त ॾीने न पटके खे बाहि। हाय हाय, मां त सॼो ॿरां पियो, पटके खे बाहि लॻी त छा आहे? हिकिड़ी शर्त ते ईअं कंदसि। तुंहिंजा सभई शर्त हिननि अखियुनि ते, अखियूं पूरे तुंहिंजा सभई शर्त मञंदुसि। तूं रुगो फतू खां तलाक त वठ। ठीकु आहे, पोइ सोणी परणाईंदे फतूअ खे, क़बूल आहे? भाई कोड़ी ॻाल्हियूं थई ॿ, या बाग ॾे या छोकिरी। बस अञा भला केतिरा दफ़ा चवां त बाग तोखे मिलंदो? बाग अॼु खपे, अॼु। अॼु कीअं ॾियां? अमीर जो कब्ज़ो छॾायां त तोखे ॾियां न। तो सूबेदार जो वात बंदि कयो आहे ऐं मां डीपीओ साहब वटि वियो हुउमि। जे ऐसे शो हाणे का गड़बड़ कई न त पाणे कोन रहंदो। वध में त गिरफ़्तार थींदुसि न। मोकल तूं गिरफ़्तार थींदे ऐं सदोरी गोली कंहिं हलाई? अॻ में हिन खे ख़तम कयां, पोइ मेहार जा कढंदुसि टायर, ॾींदोसांसि टांडा। घरां निकिती आहे न, मेहार सां त कोन ॾिठो अथईसि न। मेहार सां ॾिसीस त भली मारीस, न त न छॾींदीसांइ मुंशी। मासी बाबा खे ग़लत फहमी थी आहे, मां मेहार जे घर न वई हुयसि। अजायो पाण त पर्दो लाहे थो, मूं तां बि। सुणी, बाक़ी कंहिंजे घर वई आहीं? मासी हाजरा जे घर वई हुयसि, अची त पुछजोसि मां संदसि घर हुयसि या न। न, तूं मूं वटि त कोन आई हुई, ख़बर नाहे काॾे वई हुई। ॿुधे ॿुधे मोरी, दाहण वही मुंहिंजो नक, झुकाइण वही मुंहिंजो कंध, पर थी त कढांसि टायर ॾियांसि टांडा। न मुंशी न, तूं मुंहिंजे हूंदे हिन सुणी खे नथो मारे सघी। मुंहिंजी पुराणी सहेली आहे। हा, रोकीस त मेहार सां न मिले, इहा मूंसां ज़्यादती थी करे। हाजरा हट कर, अॼु तोखे हाजरा जे करे माफ़ थो कयां, न त। हाजरा तूं मूंसां सुठो न कयो आहे। हाजरा बाक़ी तूं मूंसां चङाई कई आहे, तोखे रोकियो हुयमि न त मेहार सां न मिल, छो मिली आईस? सुणी, तूं मेहार सां मिली आई आहीं, मुंशीअ सां गॾु मुंहिंजी भेण जी क़बर थी लॼाएं। अरे बाबा हाणे तकड़ो हलो। सरदार अहमद खान उसूल वारो माण्हू आहे, जे फैसले जे वक़्त अंदरि न पहुतासीं न त नाराज़ थी वेंदुई। अलाए छो नाराज़ थींदो? असीं आहियूं हाथी मार, असां सां तो नाराज़ थिए। अरे बाबा हाणे माठी करे मतां किथे सरदार अहमद खान जे फैसले में किन करें, उते मां पाण ॻाल्हाईंदुसि। हा हा, किथे मुंझी पियुसि न त टीक वठाए जाए। तूं मुंझंदे? न न, मां मुंझंदुसि। फतू त फॾो, न त जॾे जो जॾो, अहिड़ा मेहार खे वट विझंदुसि, उभो थी वेंदो।
हया काॾे। ठीक आ, मोटा फैसले था इन फतड़ूअ खे त सवलो कंदुसि। जेकी टाटे जी मेहमान। शहरयार खे हाणे हिम्मत ही न थींदी असांखे झुकाइण जी। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा, असांखे तो झुकाए। लीडर पुलिस करीम बख्श लाश खणाए वई आहे। तव्हांजा बयान थिया? हा थी विया। हाणे सचल वेही सॼी उमिरि जेल जूं मानियूं खाए। मतां ईअं न थिए। छो न थींदो? फरियादी कोई बि न आहे, केस ज़ोर ई न वठंदो। अड़े चरिया, अहिड़ी ॻाल्हि थी त करीम जो माइट बि थी पवंदो। सो कीअं? हमेशा बेअकुलनि सां वास्तो पियो आहे। सम्झण जे बजाए पुछण में पूरा हुजो। वेही वज़ाहत कयां त करीम जो माइट कीअं पैदा थींदो। पुछण में ऐब त न आहे लीडर। हाणे माठ मां वञा थो शहर, हिकिड़े दोस्त सां मिलणो आहे। डीपीओ मूं वारो दोस्त आयो आहे, उन सां बि मिलणो आहे। मुमकिन आहे त हैदराबाद वञा, डायरेक्टर जनरल हेल्थ सां मिली डॉक्टर अब्दुल वहीद जो बंदोबस्त बि कयां त सचल जी बि सार लहां। सचल जी सार लहंदव? वरी बि बेवकूफ़ी वारो सवाल। आईंदा अहिड़ा सवाल कई त मंसूर वारो अशर थींदई। करीम खे तो ई गोली आई आहे न? हा, पर हुकुम त तो कयो न लीडर। मां कयो हुकुम? वाकई तूं मंसूर थी वियो आहे। मूं सम्झो कोन। समझी वेंदे, न त मां चङी तरह समझाईंदोसां। खबरदार, तूं चाचे सचल सां ज़्यादती थो करी। दिलदार तोखे खुटीअ खयो आहे। वासिंगन सां न विचुड़। सचल मुंहिंजो रिश्तेदार आहे। टंग न अटकाए, न त टंग ठकाव ॾेई भॼी पवंदई। असीं आहियूं लीडर। ख़ामोश, लीडर आहीं। जेकॾहिं ॿीहर चाची सचल जो नालो वरितो अथई न त अहिड़ो अशर कंदोसांइ जो हीअ दुनिया ॾिसंदई। बकवास बंदि करे हले वञ, दाना न कढी विझाए। तूं छा थो सम्झी त सभु शहरयार सम्झा थी? मां तोखे आला ऐलान चवां थो त राति जे पेट में बाग ख़ाली कर, न त या तुंहिंजी हस्ती मिसारजी वेंदी। अमीर जी हस्ती मिटाइण वारो पुटु अञा मां ॼणे ई कोन्हे। ॼण त ठहियो, पर अञा मां जे कुख में ई न आयो आहे। तूं अमीर जी हस्ती में सारींदे। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। तो जहिड़ा लीडर लॾाइण दिलदार जे लाइ को बि मसइलो न आहे। बाग सदोरी जे नाले थियल आहे ऐं इहो तोखे ॿुधाए थो छॾियां त सदोरी मुंहिंजी अमानत आहे। ॿुधो, बाग सदोरीअ जो आहे ऐं सदोरी हिन जी अमानत आहे। माना बाग हिन जो आहे। बाग जो पंजो दावेदार पधरो थियो आहे। छो मौत मौत थो पियो करे ग़रीब जा ॿार। चौथो ॾींहुं ॾिठे जो ख़्वाब ॾिसी वञी ढोर ढगे जी कर। बाग बहादुर संभालींदा आहिनि। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। अमीर तव्हां न कर, नई वरी तुंहिंजे हिन रिवाल्वर खां डिॼां थो त जे वात मां अञा खीर जी पोइ थी अचे। वञी निपिल चूस त उमिरि वधाई। तुंहिंजी या मचाल बस घणो थियो। हाणे वञ, मुड़ुस माण्हू थी अचे, बाग संभालजा। तूं बि मुड़ुस थी वेजाए। ॾिसां त केतिरा ॾींहं बाग में तो घुमी। ॿियनि जूं हयातियूं खुटाए बे बाग घुमंदुसि। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। कन खोले ॿुधी छॾ अमीर, हाणे तुंहिंजा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। तुंहिंजी क़बर बि कोन्हे ठहंदी। लाश तुंहिंजो दरिया वसीले लाल जो सैर कंदो। हल चल चल।